हिकिड़े मुल्क जो बादशाह तमामु सुठो ऐं भलो माण्हू हो ऐं उन बादशाह खे माण्हुनि जो फ़िक्रु जाम हूंदो हो। बादशाह छा कंदो हो जो राति जे वक़्तु पंहिंजो लिबास चेंज करे आम माण्हुनि वांगुरु कपिड़ा पहिरे ऐं जेको आहे सो उन ॻोठनि में गलियुनि में हलंदो हो राति वारे टाइम में ऐं ॾिसंदो हो त को माण्हू तकलीफ़ ऐं परेशानी में त कोन्हे। त हिकु चकर बादशाह पंहिंजो लिबास बदिली करे आयो उन ॻोठ मंझि चकर लॻाइण जे लाइ त ॾिसे त 4 चोर उते वेठा हुजनि ऐं पाण में आहिस्ते आहिस्ते ॻाल्हियूं पिया कनि। त जॾहिं बादशाह आयो उन्हनि वटि ऐं उन्हनि खे चवणु लॻो त अव्हीं हिते छा पिया करियो। त हाणे उन चोरनि खे ख़बर न हुई त को हीउ बादशाह आहे। त उहे 4 ई चोर उन बादशाह खे चवणु लॻा त असीं चोर आहियूं ऐं चोरी करण जे इरादे सां सलाह पिया करियूं आहियूं असीं चोर। त हिते बादशाह उन चोरनि खे चवणु लॻो त पोइ आउं बि अव्हां जो साथी आहियां, मूंखे बि अव्हीं मूंसां गॾायो, आउं बि अव्हां सां गॾु चोरी कंदसि। त हिते उहे 4 ई चोर चवणु लॻा त असां में चोरी जे हिसाब सां ख़ूबियूं आहिनि, तो में कहिड़ी ख़ूबी आहे, तो में का ख़ूबी न हूंदी त असीं तोसां गॾु कोन कमु कंदासीं ऐं तोखे पाण सां गॾु कोन रखंदासीं। त हिते बादशाह चवणु लॻो त मूं में बि हिकु ख़ूबी आहे। त उहे 4 ई चोर चवणु लॻा त उहा ख़ूबी तो में जेका आहे सो तूं ॿुधा असांखे। त हिते बादशाह चवणु लॻो उन 4 ई चोरनि खे त पहिरीं अव्हीं हिकु हिकु थी मूंखे अव्हां जी ख़ूबी ॿुधायो, पोइ अव्हां सां वाइदो करियां थो अव्हां खे आउं बि ॿुधाईंदुसि। त हिते चोर चवणु लॻा त भले ठीकु आहे। त उन्हनि मां हिकु चोर चवणु लॻो त मूं में उहा ख़ूबी आहे त जिथे बि ख़ज़ानो लिकियलु हूंदो उनखे आउं सूंघे ॿुधाईंदुसि त हीउ ख़ज़ानो हिन जॻह ते आहे। ऐं हिते ॿियो चोर चवणु लॻो त आउं जानवरनि जी ॿोली ॼाणंदो आहियां, मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त जानवर छा चवंदो आहे। त हिते टियों चोर चवणु लॻो त मूं में उहा ख़ूबी आहे जो कहिड़ो बि तालो हुजे बिना चाबी जे आउं खोले वेंदो आहियां। ऐं चोथों चोर चवणु लॻो त मूं में उहा ख़ूबी आहे जो आउं उन माण्हू खे हिकु चकर ॾिसी वञा ऊंधा में त ॿिए चकर उनखे आउं सुञाणे वेंदुसि। हाणे 4 ई चोर चवणु लॻा त असां पंहिंजूं पंहिंजूं ख़ूबियूं ॿुधायूं ऐं तूं पंहिंजी ख़ूबी ॿुधा। त हिते उहो बादशाह चवणु लॻो त मूं में उहा ख़ूबी आहे जे अगरि को फांसी ते चढ़ियलु हुजे, जे आउं इहो कमु न थिए ईअं न करियो त उहो कोन थींदो, उहो हमरा फांसी ते कोन चढ़ंदो, मूं में उहा ख़ूबी आहे। त चोर हिते ख़ुशि थियणु लॻा त तुंहिंजी ख़ूबी त असां खां ख़ूबी उहा मथे आहे, तूं असांजे कम जो आहीं, तूं बि असां सां गॾु असांजो साथी थी। हाणे चोरनि उन बादशाह खे बि पाण सां गॾायो चोरी जे हिसाब सां। हाणे उहे 4 ई चोर, बादशाह बि हुन सां गॾु हुजे, सलाह करणु लॻा त अॼु हली राति जो महल में चोरी कंदासीं। त बादशाह दिलि में सोचणु लॻो त अॼु मुंहिंजे महल जी चोरी थिए थी। त हाणे 4 चोर उहे, बादशाह बि हुन सां गॾु हुजे, सलाह हिननि ठाहे छॾी त अॼु महल में चोरी कंदासीं बादशाह वटि। हाणे इहा 5 ई था निकिता अचनि पिया चोरी जे हवाले सां। त अॻियां कुतो हिकिड़ो हिननि ते भौंकणु लॻो। त हिते बादशाह चवणु लॻो उन हमरा खे त तूं जानवरनि जी ॿोली ॼाणी थो। उन चोर खे चवणु लॻो त ॿुधाए हीउ कुतो छा थो चवे। त हिते उहो चोर चवणु लॻो त हीउ कुतो चवे थो अव्हां 5 मां को बादशाह आहे, हाणे ख़बर कोन्हे कहिड़ो आहे। त उहो बादशाह चवणु लॻो त पाण 5 मंझां बादशाह केरु आहे। त उहो चोर चवणु लॻो त कुते एतिरो चयो, हाणे वधीक ख़बर न आहे। पर उन कुते खे छॾे ऐं हीअ वरी रवाना थिया चोरी जे हिसाब सां। त इहा ॻाल्हि हिननि ज़हन में कोन विहारी त केरु बादशाह आहे। सिधो आया बादशाह जे महल में। जेको चोर खज़ाने जी जंहिंखे ख़बर पवंदी हुई, जेको सूंघींदो हो त खज़ानो हिन जॻह ते आहे, त उन्हनि खे ॿुधायो त खज़ानो हिन जॻह ते आहे। त उहो खज़ानो हिननि कढियो हुतां, बादशाह बि हुननि सां गॾु हुजे, 4 चोर बि हुजनि। ऐं ॿियो जेको चोर हो उन तालो टोड़ियो, हिकिड़ी वॾी संदूक चइजे, उन में खज़ानो पियल हो, सोना ज़ेवर क़ीमती हार मोती जेके चइजनि। त उन चोर तालो टोड़ियो ऐं हिननि उहो खज़ानो सभु खयो हुतां, संदूक छॾे नी खज़ानो खयो। पर हिते बादशाह चवणु लॻो त हीउ जेको हिकिड़ो क़ीमती हीरो आहे जेको इहो छॾे ॾियो, बाक़ी ॿियो सभु खणो। त उन चोरनि उन बादशाह जे चवण ते उहो हिकिड़ो क़ीमती हीरो छॾे ॾिनो, बाक़ी ॿिया सोना ज़ेवर मोती वग़ैरह जेके चइजनि खज़ानो उहो सभु हिननि खयो। हाणे खणियो अचनि पिया वापसी। हाणे उहे 4 चोर हुजनि, उहो बादशाह बि हुन सां गॾु हुजे, 5 ई साथी हुजनि। हाणे अचनि पिया चोरनि जो हिकिड़ो झंग में खुफ़िया जॻह हुजे, सिधो आया उते। हाणे उहो जेको क़ीमती खज़ानो जेको बादशाह जे महल मंझां ई खणी आया, चोरी करे आया, उहो पाण में तक़सीम करणु लॻा, विरहाइणु लॻा। सभिनि पंहिंजो पंहिंजो हिसो खयो ऐं हिकिड़ो हिसो हिन बादशाह खे ॾिनो। त बादशाह चवणु लॻो त मूंखे हीउ हिसो नथो खपे ऐं मूंखे ख़ुशी आहे अव्हां सां गॾिजी वियो आहियां, हीउ हिसो बि अव्हां खे ॾियां थो। त उन 4 ई चोरनि उहो बादशाह जो हिसो बि खयो ऐं बादशाह पोइ उन्हनि खां ॻाल्हि ॻाल्हि में पंहिंजा नाला वग़ैरह सभु ॾस पता पुछा कई उन्हनि खां, पुछा करे ऐं चवणु लॻो त वरी ॿीहर मुलाक़ात थींदी। उन चोरनि खां मोकिलाए सिधो आयो पंहिंजे महल में। हाणे जॾहिं सुबुह थियो त जेको बादशाह जो खज़ानो हो, उन जो मुहाफ़िज़ हो, चौकीदार जेको हो,
सो उहो ॾिसे त बादशाह जी चोरी थी वई, खज़ानो हुजे न। ऐं उहा संदूक खोले त उनमें सिर्फ़ु हिकिड़ो हीरो पियो हुजे क़ीमती, बाक़ी ॿियो सभु सोन वग़ैरह खज़ानो जेको बि हुयो सो चोरी थी वियो। हाणे उहो मुआफ़िज़, उहो चौकीदार दिलि में सोचणु लॻो त छो न हिन क़ीमती हीरे खे पाण सां गॾु रखां, हिन खे लिकाए छॾियां, चोरी करे छॾियां। ॿी तुंहिंजी चोरी थी वई आहे ऐं हीउ हीरो आऊं लिकाए छॾियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके चोर आया जंहिंजो क़ीमती सोन वग़ैरह खयो, हीउ हीरो हुननि खां तड़ तकड़ में विसरी वियो हूंदो, तॾहिं हीउ छॾे विया आहिनि। हाणे इहो लिकाए थो छॾियां, चोरी त उहे सभु थी वई आहे। बादशाह खे कहिड़ी ख़बर, इहो बि इल्ज़ाम उन्हनि ते ईंदो त गॾु हीरो बि खॼी वियो आहे। हाणे उहो मुआफ़िज़, उहो चौकीदार जेको हुन खज़ाने जो हो, जेको बादशाह जो रखील हो, हाणे उहो हीरो बि हुन मुआफ़िज़ हुन चौकीदार लिकाए छॾियो ऐं पाण सिधो आयो बादशाह वटि। ऐं बादशाह खे चवणु लॻो त पंहिंजी चोरी थी वई आहे, खज़ानो जेको सो चोरी थी वियो आहे, चोर चोरी करे विया आहिनि। त बादशाह खे त ख़बर हुई। बादशाह चवणु लॻो पंहिंजे सिपाहियुनि खे त फ़िलाणी जॻह ते वञो, जंग आहे, उते हिकिड़ी जॻह आहे, उते वञो, चोर हूंदा तव्हांखे मिली वेंदा हलिया। हाणे उहे सिपाही सभु उतां निकिता, सिधो आया उन जंग में। त हाणे चोर हुआ थकल कयल चोरी जे हिसाब सां, सॼी राति हलिया, सो थकी पिया हुआ, उते सुम्ही रहिया हुआ। त सिपाही मथां अची उन्हनि जे पिया ऐं उन्हनि खे झले वरितो चोरनि खे। हाणे चोरनि खे झले सिधो आया बादशाह वटि। सिपाही बादशाह खे चवणु लॻा त चोर असीं झले आया आहियूं ऐं उहो पंहिंजो क़ीमती खज़ानो जेको हो सो बि मिली वियो आहे। त बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त चोरनि खे मूंॾां न वठी अचो, हिन खे वञी जेल में हणी छॾियो, हिननि खे क़ैद करे छॾियो। त सिपाहियुनि उन चोरनि खे क़ैद में हणी छॾियो ऐं उहो खज़ानो खणी बादशाह वटि आया। बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त हीउ खज़ानो वञी उन संदूक में हणो, ॾिसो पूरो आहे या घटि आहे। हाणे उहो क़ीमती खज़ानो जॾहिं संदूक में लॻो त उन मज़ा हिकिड़ो हीरो क़ीमती ग़ाइबु हो। त सिपाहियुनि अची हुननि खे ॿुधायो बादशाह खे त हिकिड़ो हीरो घटि आहे। त बादशाह चवणु लॻो उन मुआफ़िज़ खे, चौकीदार खे, त हिकिड़ो हीरो अञा घटि आहे, हिन में छो? त उहो मुआफ़िज़ चवणु लॻो त इहो हीरो क़ीमती इन चोरनि वटि हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चोरी जेका हिननि कई आहे, हीरो बि हिननि वटि हूंदो। त बादशाह उन मुआफ़िज़ खे चवणु लॻो त वञी पुछा कर। हाणे जॾहिं उहो मुआफ़िज़ आयो उन चोरनि वटि, चोर चवणु लॻा त असां वटि उहो क़ीमती हीरो न आहे, असां जेको माल खयो सो असां वापसी ॾिनूं। त हाणे उहो मुआफ़िज़, उहो चौकीदार आयो बादशाह वटि, बादशाह खे ॿुधाईं त हू चवनि था असां वटि इहो क़ीमती हीरो असां वटि न आहे। त वरी मुआफ़िज़ चवणु लॻो बादशाह खे त इहो क़ीमती हीरो लाज़मी हिननि वटि ई हूंदो, जेका हिननि हेॾी चोरी कई आहे, त लाज़मी इहो हिननि वटि हूंदो। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, मुआफ़िज़ खे इजाज़त ॾिनी। ऐं दिलि में बादशाह सोचणु लॻो हाणे इहो हीरो कंहिं न कंहिं त खयो आहे, उन चोरीअ राति आऊं त गॾु हुउसि, हाणे इहो माण्हू मूंखे झलणो आहे। त हिते जॾहिं ॿिए ॾींहुं चोर सोचणु लॻा पंहिंजो पंजो साथी हीरो तो उन जे चवण ते पाण छॾे ॾिनोसीं ऐं उहो पाण वटि हिते आहे कोन। त हिते उहो ॿियो चोर चवणु लॻो त जेको कुतो पाण ते भौंकियो ऐं हुन चयो त अवां को बादशाह आहे, थी सघे थो इहो बादशाह हुजे जे पाण खे हींअर ॿधो आहे। त हिते ॿियो चोर चवणु लॻो त आऊं इन बादशाह खे आऊं सुञाणे वेंदुसि, जेकर आऊं बादशाह वटि वञा, मूंखे सुञाणण जी ख़ूबी आहे, आऊं सुञाणे वेंदुसि हिन खे। हाणे मुआफ़िज़, बादशाह वरी ॿिए दफ़ा मुआफ़िज़ खे मोकिलियो, उन चौकीदार खे मोकिलियो जेको खज़ाने जो रखवालो हो, उहो आयो, वरी बि चवणु लॻो त हीरो तव्हां वटि आहे। बादशाह चयो त हीरो मूंखे हीअं हाज़िर करे ॾियो। त उहे चोर चवणु लॻा त असांखे बादशाह वटि वठी हल ऐं इहो हीरो असीं बादशाह खे पेश करे ॾींदासीं ऐं इहो हीरो मिली वेंदो। हाणे जेको उहो खज़ानो सुञाणींदो सूंघींदो, हुनखे ख़बर पइजी वई त हीरो हिन मुआफ़िज़ हिन चौकीदार वटि पियल आहे ऐं उहो हीरो उन महिल ई उन मुआफ़िज़ वटि जेब में पियल हो, खीसे में पियल हो। हाणे उनखे त ख़बर पइजी वई, हिननि चयो त हाणे चोरनि सोचियो त असांखे बादशाह वटि वठी हले त बादशाह खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदासीं, हीउ चोर बि झले ईंदासीं ऐं बादशाह जी बि असांखे ख़बर पइजी वेंदी इहो असांजो साथी हो। त जॾहिं उहो मुआफ़िज़, उहो चौकीदार आयो उन बादशाह वटि, बादशाह खे हक़ीक़त करे ॿुधाई त बादशाह चयो त भले मूंखे इहो हीरे वारो माण्हू ही पेश करियो ॾियनि था, त हिननि खे वठी अचु। हाणे उहे चारई चोर अची बादशाह वटि पेश थिया, बादशाह खे ॿियो कुझु न चयूं। बादशाह खे चवणु लॻा त तुंहिंजो हीरो असां नाहे खयो, बाक़ी तुंहिंजो हीरो जंहिं माण्हू वटि आहे उहो असीं तोखे पेश करे ॾींदासीं। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। त उहे चारई चोर चवणु लॻा तूं को अहिड़ो माण्हू तुंहिंजो हुजे जंहिं ते तुंहिंजो एतबार ऐं भरोसो हुजे, उहो अचे पहिरीं असांजी तलाशी वठे ऐं असांजी तलाशी वठे त ख़बर पवे त असां वटि हीरो आहे या न। त बादशाह हुन हमराह खे मोकिलियो, उहो हमराह आयो हिन चारई चोरनि जी सुठे नमूने सां तलाशी वरिती, पर हिन वटि उहो हीरो न हुजे। त हाणे चारई चोर चवणु लॻा त ठीकु आहे, असांजी अवां तलाशी वरिती, असां वटि कुझु बि न आहे। ऐं उहो जेको खज़ानो सूंघींदो उनखे ख़बर हुई चोर खे त हीरो कंहिं वटि आहे। त उन छा कयो, उहो मुआफ़िज़, उहो चौकीदार, उनजे खीसे में, उनजी जेब में उहो क़ीमती हीरो पियो हुजे, उहो उनजे खीसे मञा कढी बादशाह खे ॾेखारियईं त
तुंहिंजो चोर ही आहे, हीरे जो चोर ही अथई। हाणे त उहो मुआफ़िज़ उहो चौकीदार सॼो कारो थी वियो ऐं शर्म महसूसु करणु लॻो त मुंहिंजी चोरी पकड़िजी वई आहे। ऐं बादशाह खे बि हिते कावड़ चढ़ी वई। बादशाह सिपाहियुनि खे चयो त वञी हिन खे क़ैद करियो, हिन अमानत में ख़यानत कई आहे। काफ़ी टाइम खां मुंहिंजी अमानत में ख़यानत थींदी अचे पई। हाणे अहिड़ो होशियारु ऐं शातिर हो जो पंहिंजी सफ़ाई सां कमु कंदो हो। मूंखे कॾहिं बि अहिड़ो मौक़ो न मिलियो जो हिन खे आउं झलियां। हाणे अॼु ख़बर पइजी वई आहे मूंखे त हीउ चोर आहे मुंहिंजे ख़ज़ाने जो। काफ़ी टाइम खां मूंखे इहे शिकायतूं मिलंदियूं रहियूं हुयूं त सिपाहियुनि खे हुकुम कयो त हुन मुआफ़िज़ खे वञी जेल में हणो, क़ैद करियो। हाणे उहो सिपाही हुन मुआफ़िज़ हुन चौकीदार खे जेको ख़ज़ाने जो हो उनखे वठी वञी क़ैद कयूं। हाणे उहो चारी चोर चवणु लॻा बादशाह खे त असांजी ख़ूबियुनि जी त तोखे ख़बर पइजी वई आहे। हाणे तुंहिंजी ख़ूबी जी जेका आहे सा उहा बि ज़ाहिर कर, रुॻो ना ऐं हा कर। त हिते बादशाह खे ख़बर पइजी वई त हिन चोरनि खे ख़बर पइजी वई त आउं हिननि जो साथी हुअसि। त बादशाह खिलणु लॻो ऐं बादशाह उन चोरनि खे चवणु लॻो त हीउ क़ीमती हीरो, हीउ ख़ज़ानो जेको तव्हां चोरी कयो हीउ सभु तव्हां खणो ऐं तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भले वञो। त हिते चोर ख़ुशि थियणु लॻा ऐं बादशाह चवणु लॻो त आउं इहा अव्हां ते महिरबानी जे करे नथो करियां त अव्हां मूंखे मुंहिंजो मुआफ़िज़ चोर जेको चौकीदार हो जेको उहो तव्हां झलरायो आहे। पर इहा माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त अमानत में जेको ख़यानत कंदो आहे उनजी सख़्त मां सख़्तु सज़ा हूंदी आहे। चोरी जी सज़ा त माण्हू माफ़ु करे सघे थो पर कंहिंजी अमानत में ख़यानत न थिए। पोइ बादशाह उन चारि चोरनि खे इजाज़त ॾेई छॾी ऐं पंहिंजो क़ीमती ख़ज़ानो उहो बि ॾेई छॾियो ऐं उहे चोर उतां क़ीमती ख़ज़ानो वग़ैरह खणी ऐं उन्हनि खे सुठो सबक़ु मिली वियो ऐं बादशाह बि उन्हनि ते वॾी महिरबानी करे छॾी ऐं उन चोरनि उन ख़ज़ाने मंझां पंहिंजो गुज़र कयो ऐं पोइ इहे चोरी वारा कम उन्हनि सभु छॾे ॾिना। बादशाह खां उन्हनि खे सुठी सिख्या मिली वई, सुठो सबक़ु मिली वियो ऐं चवणु लॻा त बादशाह तमामु सुठो माण्हू हो, तमामु भलो माण्हू ऐं माण्हुनि जी हिफ़ाज़त बि करे थो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।